बायोलॉजी क्लास 9 लाइ चैप्टर चौथों लेसन 10 ऑस्मोसिस। आऊं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजुला चन्ना। आवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे ऑस्मोसिस। ऑस्मोसिस हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी मूवमेंट थिए थी जेका पिणु मेम्ब्रेन्स जे आर पार थींदी आहे। डिफ्यूजन जे बारे में असां पढ़ियो हुयोसीं, जंहिंमें स्मॉल साइज़ जा मॉलिक्यूल जेके आहिनि उहे बग़ैर तवानाई जे ख़र्च जे जीवगरड़े जे अंदरि जीवगरड़े खां ॿाहिरि अचु वञु कंदा आहिनि। डिफ्यूज़ ॾियण जो अमल ईअं ई गैसुनि में, पाणियाठनि में ऐं सॉलिड्स में बि थींदो आहे। ऑस्मोसिस जो जेको मूवमेंट आहे उहो सॉल्वेंट्स ते असां लागू कंदा आहियूं, ऐं ख़ासि तौर ते पाणी हिकिड़े सॉल्वेंट जो कमु कंदो आहे, यूनिवर्सल सॉल्वेंट आहे। तंहिंजे करे पाणीअ खे खणी करे असां ऑस्मोसिस खे सम्झंदासीं। Movement of water always occurs down a concentration gradient. For example, from its higher concentration to lower, i.e. dilute solution to concentrated solution. मिसाल जे तौर ते तव्हां जेकॾहिं हिकिड़ी सेमी परमिएबल मेम्ब्रेन खणो ऐं उन में तव्हां ॾिसो त हिकिड़े पासे खां घाटो गार हुजे कंसंट्रेटेड सॉल्यूशन, ॿिए पासे ॾांहुं वरी छिडरो गार हुजे डाइल्यूट सॉल्यूशन। त छा थींदो त डाइल्यूट सॉल्यूशन मंझां पाणी जेको आहे उहो कंसंट्रेटेड सॉल्यूशन ॾे पाण मूव करे वेंदो, ऐं ऑस्मोसिस खां पोइ लॻंदो त पाणीअ जो मिक़दार ॿिन्ही पासनि ॾांहुं तवाज़ुन में अची वेंदो, बराबरि अची वेंदो। सो पाणी जी जेका मूवमेंट आहे उहा हमेशह कीअं थींदी, फ्रॉम डाइल्यूट सॉल्यूशन टूवर्ड्स कंसंट्रेटेड सॉल्यूशन। उसूल साॻियो या डिफ्यूजन वारो ई, त पाणी पंहिंजे घाटाई वारे हिसे खां छिडराई वारे हिसे ॾांहुं सफ़र कंदो, यानी छिडरे गार मां घाटे गार ॾे सफ़र कंदो, छो त घाटे गार में पाणी जो मिक़दार घटि हूंदो आहे। सेल मेम्ब्रेन्स allow molecules of water to pass through, but they do not allow molecules of most dissolved substances, for example salt and sugar, to pass through it as they are bigger in size. हाणे जेकी प्लाज़्मा मेम्ब्रेन्स थियनि थियूं उहे पाणी जे मॉलिक्यूलनि खे पाण मंझां गुज़रण ॾींदियूं आहिनि, पर पाणीअ में जेके अंदरि ॻरियल जेके मॉलिक्यूल थींदा आहिनि, ख़ासि तौर ते उहे जिन जी साइज़ वॾी हुजे उन्हनि खे सेल मेम्ब्रेन गुज़रण अलो न कंदी आहे। मिसाल जे तौर ते साल्ट थी विया या खंडु थी वई, उहे साइज़ में वॾा हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे सेल मेम्ब्रेन मां या प्लाज़्मा मेम्ब्रेन मां क्रॉस कोन करे सघंदा आहिनि। पर पाणी जेकॾहिं रत में घाटाई आहे, ग्लूकोज़ तमामु घणो आहे, त ईअं बि थी सघे थो त असांजे जीवगरण जो पाणी जेको आहे उहो ॿाहिरि निकिरी रत में शामिल थी वञे, छो त तव्हांजे रत में गार जेको आहे ग्लूकोज़ जो घाटो आहे। पर जेकॾहिं वरी जीवगरण जे अंदरि घणो तव्हांजा जेके सॉल्यूट्स आहिनि उहे घणे मिक़दार में मौजूदु आहिनि, पाणी थोरो आहे, त रत मंझां पाणी वरी अंदरि दाख़िल थी वेंदो। अहिड़े क़िस्म जी मूवमेंट खे असां सॾियूं था ऑस्मोसिस। The rules of osmosis can be best understood through the concept of tonicity of solutions. जेकॾहिं असां गार खणूं ऐं उन्हनि जी टॉनिसिटी, उन्हनि जी घाटाईअ खे खणूं, त पोइ असांखे ऑस्मोसिस जा उसूल आसानी सां सम्झ में अची वेंदा। The term tonicity refers to the relative concentration of solutes in the solutions being compared. टॉनिसिटीअ जो मतिलबु आहे त जेके तव्हां गार खया आहिनि उन में सॉल्यूट जो मिक़दार केतिरो केतिरो आहे, इनखे असां टॉनिसिटी सॾियूं था। हाणे मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों गार आहे, उनखे असां सॾियूं था हाइपरटोनिक सॉल्यूशन। हाइपर जो मतिलबु त तव्हांखे यादि हूंदो, इहा सफिक्स आहे। हाइपर जो मतिलबु हूंदो आहे घणो, टोनिक यानी सॉल्यूट वारो, ताक़त वारो। हाइपरटोनिक सॉल्यूशन माना तमामु घणो घाटो गार। ऐं ॿियो आहे हाइपोटोनिक सॉल्यूशन। हाइपो जो मतिलबु बि इहो ई आहे त यानी घटि, जीअं तव्हां टर्म इस्तेमालु कंदा आहियो हाइपोग्लाइसीमिया, यानी माण्हूअ जी ग्लूकोज़ लेवल घटि थी वञे, या वरी असां चवंदा आहियूं त हीउ माण्हू हाइपर थी वियो आहे, हाइपर टेंशन अथसि, यानी उहो जेको आहे उनजो टेंशन जेको आहे उहो वधीक थी वियो आहे, परेशान आहे, उहो जज़्बाती आहे, त हाइपर चवंदा आहियूं। ब्लड प्रेशर हाई अथसि। सो हाइपरटोनिक माना ताक़तवर गार जंहिंमें सॉल्यूट घणो हुजे, हाइपोटोनिक सॉल्यूशन यानी जंहिंमें ॻरंदड़ जो मिक़दार, सॉल्यूट जो मिक़दार घटि हुजे, ऐं आइसोटोनिक सॉल्यूशन माना ॿ सॉल्यूशन जेके आहिनि उन्हनि ॿिन्ही मंझि मिक़दार जेको सॉल्यूट जो आहे उहो बराबरि हुजे, उन्हनि खे असां आइसोटोनिक सॉल्यूशन सॾींदा आहियूं। इहे टे कंसेप्ट आहिनि टॉनिसिटीअ जा, इहे तव्हांखे ज़हन में हुजणु घुरिजनि त जीअं असां ऑस्मोसिस खे बहितर तरीक़े सां सम्झी सघूं।
असां पंहिंजे एनिमल सेल खे खणंदासीं, उन्हनि मां रेड ब्लड सेल चूंडियो आहे, ऐं ॿियो प्लांट सेल खणंदासीं। इन्हनि सेल्स खे हिननि टिनी क़िस्मनि जे सॉल्यूशन्स में रखंदासीं, ऐं पोइ हिननि सॉल्यूशन्स जो जीव घरड़नि ते, ख़ासि तौर ते एनिमल सेल ते ऐं प्लांट सेल ते कहिड़ो असर थो पए इहो ऑब्ज़र्व कंदासीं। थोरो थोरो फ़र्क़ु ॿिन्ही में ज़रूरु हूंदो, छो त जेकी एनिमल सेल्स थींदा आहिनि उन्हनि जे ॿाहिरां हिकिड़ी हार्ड कवरिंग, हार्ड आख़िरी बाउंड्री मौजूदु न आहे हूंदी, जंहिंखे तव्हां चवंदा सेल वाल। उहा सेल वाल मौजूदु हूंदी आहे ॿूटनि जे जीव घरड़े में। सो इन लिहाज़ खां इन्हनि सॉल्यूशन्स जो फ़र्क़ु एनिमल सेल ते कुझु ॿिया असर ॾेखारींदो ऐं प्लांट सेल ते लाज़मी तौर ते कुझु ॿिया असर ॾेखारींदो। When an animal cell, such as red blood cell, is placed in an isotonic solution, hypotonic or hypertonic solution have different results. For example, remains intact, cell shrinkage, and cell swelling occurs. हाणे जेकॾहिं तव्हां एनिमल सेल, ख़ासि तौर ते जीअं असां रेड ब्लड सेल जो मिसाल था खणूं, तव्हां रेड ब्लड सेल खयो ऐं उनखे तव्हां रखो था आइसोटोनिक सॉल्यूशन में, हाइपरटोनिक सॉल्यूशन में या हाइपोटोनिक सॉल्यूशन में, त तव्हांखे टे मुख़्तलिफ़ नतीजा मिलंदा। आइसोटोनिक सॉल्यूशन में इहो थींदो त जीव घड़ खे कुझु बि न थींदो, इंटैक्ट हूंदो। ऐं जेकॾहिं तव्हां उनखे रखियो हाइपरटोनिक सॉल्यूशन में, त हाइपरटोनिक सॉल्यूशन में इहो थींदो त तव्हांजो सेल जेको आहे श्रिंक थी वेंदो, उहो सुसी वेंदो, छो त उन में अंदरि जेको पाणी मौजूदु हुयो उहो ॿाहिरि घाटे ॻार में मूव करे वेंदो। तीरनि सां ॾेखारियल आहे त पाणी ॿाहिरि मूव थो करे। हाइपरटोनिक सॉल्यूशन में हेॾे साल्यूट जो मक़दार वधीक आहे, जीव घरड़े जे अंदरि साल्यूट जो मक़दार घटि आहे, पाणी वधीक आहे, तंहिंजे करे पाणी पंहिंजे घटाई वारे हिसे खां ॿाहिरि निकिरंदो, ॿाहिरि हिन ॻार में मूव कंदो त सेल पाणी निकिरी वञण जे करे श्रिंक थी वेंदो। ऐं जेकॾहिं वरी हिन आरबीसी खे तव्हां रखो हाइपोटोनिक सॉल्यूशन में, यानी जीव घरड़े जे ॿाहिरि जेको तव्हांजो सॉल्यूशन आहे उन में साल्यूट जो मक़दार घटि आहे, जीव घरड़े में अंदरि साल्यूट जो मक़दार वधीक आहे, त हाणे पाणी छा कंदो, ॿाहिरां इन हाइपोटोनिक सॉल्यूशन मां अंदरि वेंदो, जीव घरड़े जे अंदरि जो दाख़िल थींदो त जीव घरड़ो स्वेल थी वेंदो, उहो फूकणीअ वांगुरु फूकिजी वेंदो आहे, ऐं ईअं बि थी सघे थो त उहो फाटी पवे। So, in hypotonic environment, for example, fresh water, मिसाल जे तौर ते जीअं ताज़ो पाणी आहे, हाइपोटोनिक हूंदो आहे, ताज़े पाणी में तव्हांखे लूण वग़ैरह घटि मिलंदा आहिनि, उनखे असां मिठो पाणी छॾींदा आहियूं, छो त हुन में लूणु ॻरियल घटि हूंदो आहे। तंहिंजे करे उन में जेकॾहिं एनिमल सेल असां रखूं था त एनिमल सेल छा थींदो, स्वेल थी वेंदो, छो त एनिमल सेल जे अंदरि ग्लूकोज़ जहिड़ियूं शयूं, लूणनि जहिड़ियूं शयूं घणियूं ॻरियल हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे उहो आरबीसी जेको आहे सो उन मिठे पाणीअ में या फ्रेश वाटर में स्वेल थियण जा इम्कान रखे थो। तंहिंजे करे कुझु वेज़ हुजनि, कुझु तरीक़ेकार हुजनि जेकी इन पाणीअ जी एक्सेसिव एंट्री खे जीव घरड़े में अंदरि जेका थींदी उनखे रोके सघनि। ऐं वरी हाइपोटोनिक, हाइपरटोनिक इन्वायरमेंट, मिसाल जे तौर ते जीअं समुंड जो पाणी आहे, समुंड जो पाणी असां हाइपरटोनिक छो था चऊं, छो त समुंड जे पाणी में लूणु वधीक ॻरियल हूंदो आहे, उन में जेकॾहिं आरबीसी असां रखंदासीं त छा थींदो, तव्हांजो जेको ॿाहिरियों पाणी आहे उन में लूण जो वधीक हूंदो, त जीव घरड़े मंझि अंदरि जेको पाणी वधीक मौजूदु आहे उते अंदरि साल्यूट घटि आहे, त इहो पाणी इतां अंदरां निकिरी ॿाहिरि शामिलु थींदो ऐं सेल जेको आहे उहो श्रिंक थी सघे थो। सो हिते बि कुझु तदबीरूं हुजणु घुरिजनि त जीअं जीव घरड़े जी जेका एक्सेसिव लॉस ऑफ वाटर आहे उनखे रोके सघिजे। तजुर्बनि में इहे शयूं जेके आहिनि कुझु मेजरमेंट्स वठिबियूं तॾहिं उहो जीव घरड़ो बचाए सघूं था, न त इहो आहे त असांखे एक्सपेरिमेंट करण जे लाइ इहे ऑब्ज़र्वेशन्स ज़रूरु मिलंदियूं। Most plant cells live in hypotonic environments. For example, there is low concentration of solute in extracellular fluids than in cells. As a result, water tends to move first inside cell and then inside vacuole. This creates outward pressure on cell wall exerted by internal water, that's known as turgor pressure, and the phenomena is known as turgor. ॿूटे जो जीव घरड़ो जेको आहे उहो तक़रीबन हाइपोटोनिक इन्वायरमेंट में रहंदो आहे। हाइपोटोनिक इन्वायरमेंट यानी ॿूटनि जे जीव घरड़े जे ॿाहिरां जेको पाणी हूंदो आहे उन में साल्यूट घटि हूंदो आहे, छिड्रे ॻार वारो पाण्याठ जीव घरड़नि जे ॿाहिरां मौजूदु हूंदो आहे। जीव घरड़े जे अंदरि माना घाटो ॻार हूंदो त छा थींदो त पहिरियां पाणी जीव घरड़नि में अंदरि दाख़िल थींदो, छो त हुते घाटो ॻार आहे, पाणी ओॾे वियो, अंदरि जो वेंदो त वरी पोइ इहो पाणी वेंदो वञी करे वैक्यूल में,
वैक्यूल में इहो पाणी वञी करे दाख़िल थींदो, त वैक्यूल आहिस्ते आहिस्ते सोयल थींदो, सोयल थींदो त उहो छा कंदो, वञी करे ॿाहिरीं ॿाहिरीं जेका सेल वाल आहे उन ते प्रेशर एक्ज़र्ट कंदो, उन ते प्रेशर जेको आहे पंहिंजो विझंदो। इन प्रेशर खे चइबो आहे टर्गर प्रेशर, ऐं इन फिनामिना खे असां सॾियूं था टर्गर। हाणे इन में इहो थी सघे थो, तव्हां नोट कयो त सेल वाल जेका आहे उहा तव्हांजे जीव घरड़े खे बचाईंदी, भले हाइपोटोनिक सॉल्यूशन में आहे, पर जीव घरड़ो तव्हांखे उहो जेको आहे सो सोयल थींदे नज़र न ईंदो। छाजे लाइ, जो जेका सेल वाल आहे उहा रिजिड स्ट्रक्चर मां ठहियल हूंदी आहे, सेल्यूलोज मां, तंहिंजे करे उहा जीव घरड़े खे इहा सपोर्ट ॾेई करे बचायूं बीठी हूंदी आहे। इन आइसोटोनिक एनवायरमेंट, वरी जेकॾहिं तव्हां ॿूटनि जे जीव घरड़े खे अहिड़े एनवायरमेंट में रखो था, या ॿूटनि जो जीव घरड़ो अहिड़े एनवायरमेंट में आहे जिते असांजो जेको सॉल्यूशन आहे उनजो चौधारी उहो आइसोटोनिक आहे, यानी जेतिरो ॻार जी घाटाई उन ॿाहिरें ॻार जी आहे, ओतिरी घाटाई जेका आहे सो अंदरि जीव घरड़े जे अंदरि वारे ॻार जी आहे। तंहिंजे करे छा थींदो, त नेट अपटेक ऑफ वाटर इज़ नॉट इनफ टू मेक द सेल टर्जिड एंड इट इज़ फ्लेक्सिड लूज़ नॉट फर्म। हाणे उन में छा थींदो, त जेको जीव घरड़ो आहे उहो तव्हांजो कंहिं बि प्रेशर में कोन ईंदो, टर्गर प्रेशर हिते कोन पैदा थींदो, छो त पाणीअ जी अपटेक एतिरी कोन थींदी, जेतिरो पाणी अंदरि ईंदो ओतिरो ई पाणी वरी जेको आहे सो ॿाहिरि वेंदो। असांजो जेको जीव घरड़ो आहे प्लांट जो, उहो सख़्तु कोन थी वेंदो, उहो साॻियो ई पंहिंजी लूज़ जेका हुनजी कंपोज़िशन या बीहक हूंदी आहे उन में ई मौजूदु हूंदो। इन हाइपरटोनिक एनवायरमेंट, पर उन एनवायरमेंट में तव्हां रखोसि था जिते ॿार जेको ॻार आहे उहो तमामु घणो घाटो आहे। A plant cell loses water and cytoplasm shrinks. इन में छा थींदो, त तव्हांजो जेको ॿूटे जो प्लांट सेल आहे उहो प्लांट सेल पंहिंजो पाणी विञाईंदो, ॿाहिरि वेंदो, ऐं ॿूटे जो साइटोप्लाज़म श्रिंक थी वेंदो, सुसी वेंदो। द श्रिंकिंग ऑफ साइटोप्लाज़म इज़ कॉल्ड प्लाज़्मोलाइसिस। हिन साइटोप्लाज़म जे सुसण वारे अमल खे असां प्लाज़्मोलाइसिस वारो अमल छॾींदा आहियूं। एप्लीकेशन ऑफ नॉलेज अबाउट सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स। सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स जी जेका नॉलेज आहे उन जा जेकॾहिं तव्हां इस्तेमालु ॾिसो, artificially synthesized semi-permeable membranes are used for the separation of bacteria from viruses because bacteria cannot cross a semi-permeable membrane. हाणे जेके मसनूई पर्दा तयारु कया विया आहिनि उहे पिणु इन्हनि सेल मेम्ब्रेन या प्लाज़्मा मेम्ब्रेन खे ॾिसी करे तयारु कया विया आहिनि, त उहे कीअं सेमी परमिएबल आहिनि, कुझु शयुनि खे अंदरि छॾनि थियूं, कुझु खे नथियूं छॾनि। ईअं ई बैक्टीरिया ऐं वायरस खे धारक करण जे लाइ पिणु आर्टिफिशियल सेमी परमिएबल मेम्ब्रेन तयारु कया विया आहिनि। उहे छा कंदा आहिनि, त वायरस खे उतां क्रॉस करे वेंदा आहिनि, ऐं जेके बैक्टीरिया आहिनि उहे साइज़ में वॾा हुजण जे करे पोइ हिते रहिजी वेंदा आहिनि। इन एडवांस्ड वाटर ट्रीटमेंट टेक्नोलॉजीज़, पाणीअ जी जेके एडवांस्ड तमामु हिकिड़ी तरक़ी याफ़्ता टेक्नोलॉजियूं आहिनि, मेम्ब्रेन बेस्ड फिल्ट्रेशन सिस्टम्स आर यूज़्ड। उन्हनि मंझि पिणु हाणे मेम्ब्रेन बेस्ड फिल्टर इस्तेमालु कया वञनि था, जिन में अंदरि अहिड़ा ई पर्दा इस्तेमालु कया वेंदा आहिनि। इन दिस प्रोसेस सेमी परमिएबल मेम्ब्रेन सेपरेट सॉल्ट्स फ्रॉम वाटर, रिवर्स ऑस्मोसिस हिकिड़ो तरीक़ो इस्तेमालु थियणु लॻो आहे अॼु, जंहिंखे असां आर ओ सिस्टम छॾींदा आहियूं, रिवर्स ऑस्मोसिस सिस्टम। उन में इहो थींदो आहे त लूणियाठे पाणीअ खे पिणु पीअण जोॻो बणायो वेंदो आहे। लूणियाठे पाणी में हूंदा आहिनि लूण ॻरियल, तंहिंजे करे इन लूणियाठे पाणी खे असां अहिड़नि सेमी परमिएबल मेम्ब्रेन मां गुज़ारींदा आहियूं जिन में जा पाणी त क्रॉस करे वेंदो, पर उहे साल्ट जा जेके मालिक्यूल या यूनिट थियनि था जेके साइज़ में वॾा हूंदा आहिनि, उहे उतां क्रॉस न आहिनि करे सघंदा, त उहे छणी पोइ ते बीह रहंदा। बाक़ी पाणी जेको आहे ताज़ो थी करे मिठो थी करे उहो अॻिते वेंदो आहे ऐं उहो पीअण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।